दोस्तों जो भी ख्वाब खातिर लिखनि में मां त मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असां सां गॾु महिमान आहे सीनियर सहाफ़ी तजनिगार मज़हर ख़ासकली साहब मज़हर ख़ासकली साहब तव्हांखे भली का चवंदा पंहिंजे प्रोग्राम में महिरबानी। ऐं अॼोकी अख़बारूं ख़ासि करे जेका लता छुड़ो थियो आहे ऐं उन ख़ासि सिंधी अख़बारनि में उनखे तमामु घणो कवरेज ॾिनी आहे। हर अख़बार अहम ख़बर ख़ासि करे लीड बि काफ़ी अख़बारनि में आहे, सुपर लीड बि आहे, पास बि आहिनि। त लता खे जेको आहे सो भरपूर हुननि हिकिड़ी भेटा ॾिनी आहे ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार लिखे थी ऐं वॾो बाक्स आहे सुपर लीड जी जॻह ते। त भारत जी बुलबुल जी मोकिलाणी राग जी कोयल लता मंगेशकर हमेशह लाइ ख़ामोश थी वई। 1929 में जनम वठंदड़ लता मंगेशकर 92 साल जी उमिरि में मुंबईअ जे ब्रेच कैंडी अस्पताल में दम ॾिनो। बाली जी राणी लता जे विछोड़ ते करोड़े दिलियूं टुटी पयूं। भारत समेत नंढे खंड में सोग छायल आहे ऐं लता जूं आख़िरी रस्मूं क़ौमी एज़ाज़ सां अदा कयूं वयूं। बॉलीवुड स्टारनि समेत वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत ऐं भारत ॿ ॾींहं जेको आहे सोग जो ऐलान कयो आहे। भारतीय झंडो ऐं झुकियल रहंदो। उन खां सवाइ लता मंगेशकर ते बॉलीवुड जा सितारा ॾुखारा आहिनि ऐं आबदा परवीन लता मंगेशकर जो ज़िक्र कंदे रोई वठी। ऐं लता मंगेशकर सिंगर खां वधीक हिकु रूहानी शख़्सियत हुई। हिन फिल्म लाइ गीत ॻाए बॉलीवुड ऐं भारतीय हीरोइन ते एहसान कयो। असां मिलण लाइ हिन जे फ्लैट ते वियासीं त पहिरीं उघाड़ी हेठि लही आहे। ऐं लता मंगेशकर चयो त लता मंगेशकर मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में 50,000 खां वधीक गीत ॻाया। सॼी नंढो खंड सॼो सोगवार आहे ऐं लता जे करे लता को सिंधीअ में 36 ॿोलियुनि में हिननि कलाम ॻाया पर सिंधीअ में बि ॻाईं जेको मुंहिंजा सुपिनी तोखां विछड़ी इहा दिलि छा करे ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत ऐं जेको ॻाए थी हुन में त महसूसु ई नथो थिए की इहा सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ न आहे। हुनजो उचार हुन तलफ़ुज़ ऐं आवाज़ जो जादू हुयो जेको असां मोकिलाए वियो ऐं सॼी नंढो खंड छा पर सॼी सिंध माना हिते सोगवार आहे। ॻाल्हि त ॾिसंदड़ आहे त हिकु आवाज़ जी मोकिलाणी थी आहे पर उन सां गॾोगॾु हक़ीक़त इहा बि आहे त आवाज़ मरंदो न आहे। लता मंगेशकर जिस्मानी तौर ते माना अलविदा करे वई आहे पर आवाज़ जे माना थ्रू जा आवाज़ जे करे उहा ज़िंदह रहंदी। हुन जा हज़ारे माना कलाम आहिनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ऐं ख़ासि करे हुनजो ॼण असां ते एहसान आहे त हुनजी पंहिंजी मादिरी ॿोली सिंधी कान हुई पर हुन सिंधीअ में कलाम ठाहिया जा सिंधी ज़बान में कंहिंजी बि शाइरी चवणु इंतिहाई ॾुखियो अमल आहे। असां वटि सालनि खां हिकिड़ा माण्हू रहनि था ईअं खणी चइजे खाइनि सिंध जो था पियनि सिंध जो था ऐं दफ़न सिंध में थींदा उहे बि जेको आहे सिंधी ॿोली ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। हीअ माना हिकिड़ी सरहद जे हदुनि हूंदे बि ॿी ईअं खणी चइजे त होॾां बि तोहफ़ूं तयारु हूंदियूं आहिनि हेॾां बि तोहफ़ूं तयारु हूंदियूं आहिनि। इन सूरत हाल में सिंधी ज़बान में कलाम चवणु माना लता मंगेशकर जो सिंधी ज़बान ते माना ॼण थोरो एहसान आहे ज़बान ते रुॻी न पर समूरनि सिंध वासियुनि ते ऐं जिथे जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि सभिनि ते हुनजो एहसान हो ऐं हुनजे विछोड़े ते जिथे पूरी दुनिया सोगार आहे उते सॼी सिंध बि सोगार आहे ऐं सिंध सां गॾु पाकिस्तान बि सोगार आहे ऐं सिंध जो हर जेको उहो माण्हू हूंदो जंहिं वटि अहसासु हूंदो या जंहिं वटि दर्दु हूंदो अहसासु ऐं दर्दु जंहिं वटि बि हूंदो उनखे आवाज़ु वणंदो आहे ऐं हिन जो आवाज़ु बाक़ाइदे कोयल जहिड़ो आवाज़ु हो। हिन जे विछोड़े ते सॼी सिंध जीअं पूरी दुनिया सोगार आहे ईअं सोगार आहे। बिल्कुलु लता ते जेकर सॼी सोगवार आहे छाकाणि आवाज़ जो जादू हुयो जेको असांखे मोकिलायो वियो आहे पर हुनजो आवाज़ु सदा अमर रहंदो ऐं हुनजी मौसीक़ी जी ख़िदमतूं आहिनि उहे अमर रहंदियूं ऐं लता जिस्मानी तौर ते अलॻि थी वई आहे पर रूहानी जिस्मानी तौर अलॻि थी वई आहे रूहानी तौर ऐं हिन जो आवाज़ जे जादूअ में हमेशह असांजे दिलनि ते छायल रहंदी। अचूं था रोज़ानी कावश तरफ़ त रोज़ानी कावश जी ट्रैक जेका लीड ख़बर आहे उहा आहे सीपेक जो ॿियो मरहलो तेज़ करण इतफ़ाक़ पाकिस्तान जे सलामती ऐं दिफ़ा लाइ कुलो कुल इस्लाम लाइ बीठल आहियूं। चीनी सदर वज़ीर जी वतन वापसी खां अॻु चीनी सदर सां मुलाक़ात दौरे जी दावत। भारत में पक्ष लश्करी पसंदी इलाइक़ी इस्तेहकाम करे रही आहे। इमरान खान वज़ीर आज़म इमरान खान बीजिंग में ग्रेट हॉल ऑफ पीपल में चीनी सदर ची यंग सां मुलाक़ात कई। प्यारी इलाइक़ाई सलामती ऐं क़ौमी तरक़ी लाइ
हिमायत करण ते चीन जो थोरो मञियो आहे। उन खां सवाइ चवनि था त हीउ ॿियो ओलंपिक वज़ीर इमरान ख़ान ओलंपिक रांदियूं ॾिसण लाइ, ऐं इहो बि आम अख़बारुनि में मीडिया में सोशल मीडिया ते आहे त हिन जी चीनी सदर सां मुलाक़ात करण आहे, रांदि ॾिसण जो शेड्यूल ई न थियो आहे। हे त माना हुन सां मुलाक़ात करण में कामयाबु थियो आहे। सीपेक जो ॿियो मरहलो तेज़ करण ते बि इतफ़ाक़ थियो आहे। ऐं हिन जी मुलाक़ात का नंढड़ी आम मुलाक़ात हिन सां फ़र्क़ु पवंदो, थोरो चेंज थींदो। ॻाल्हि जो मक़सदु इहो न आहे त मुलाक़ात न हुई। ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त असां वटि असांजी मीडिया अलाए छो हिकिड़ो अहिड़ो किरदारु थी अदा करे त कंहिंजे चवण ते थी करे, कीअं थी करे, छा थी करे, हुनजी पंहिंजी हिकिड़ी जेको आहे सो सोर्स हूंदा, पंहिंजी पॉलिसी हूंदियूं। हाणे जॾहिं मीडिया चए त इमरान ख़ान जो मुलाक़ात जो टेस्ट पीरियड रखियलु न आहे, अवाम खे आहे हुनजी मुलाक़ात थी वञे, हाणे आम माण्हू मीडिया जे लाइ कहिड़ो तासुरु जुड़ियल, जॾहिं त काफ़ी माण्हू जा काफ़ी धुरियूं अहिड़ियूं जेके चवनि पियूं त हर सूरत में हिकिड़ो चकर न पर केतिरा चकर बि इमरान ख़ान खां मुलाक़ात कंदो। सिर्फ़ु इहो न, पर हाणे इमरान ख़ान खां केतिरा इख़्तिलाफ़ हुजनि, वणे थो नथो वणे, उहा पंहिंजी जॻह ते अलॻि ॻाल्हि आहे। ऐं हुन माण्हू जो केतिरो पाकिस्तान ठाहियो आहे न ठाहियो आहे, पर इमरान ख़ान जेकॾहिं चाइना सां जेको वियो आहे मुलाक़ातूं करणु, उहे परदे जे पोयां अञा ॾाढियूं ॿियूं आहिनि। ऐं जहिड़ी तरह पाकिस्तान जो 30-35 सालनि ताईं को बि सदर या वज़ीर आज़म रूस में माना ॿियो बि न आहे, हुन रूसी हुकुमरान मुलाक़ातूं बि कयूं, पर 35 सालनि में इमरान ख़ान पहिरियों वज़ीर आज़म हूंदो जेको रूस जो दौरो कंदो ऐं रूस जे माना असुल जेके हुकुमरान आहिनि उते जेके सतरा जा वज़ीर आज़म जा उन्हनि जी फ़ौज सां हुन जूं मुलाक़ातूं थियल आहिनि। असुल में मसइलो इहो न आहे, असुल में मसइलो इहो आहे त रूस चाइना समेत कुझु मुल्कनि जो हिकिड़ो इतिहाद जुड़ियो आहे ऐं उन इतिहाद में पाकिस्तान बि शामिल आहे। ॿिए तरफ़ वरी अमेरिका आहे, भारत आहे, इसराइल आहे, उन्हनि जो हिकिड़ो ॿियनि मुल्कनि जो गॾियल इतिहाद जुड़ियो आहे। दुनिया हिकिड़ी ॼण आलमी जंग जे तरफ़ वधे पई थी ऐं ख़ुदा न ख़ास्ता त दुनिया में का अहिड़ी आलमी जंग लॻी बि त सॼी दुनिया हिकु त तबाह बि थी सघे थी। ऐं ॿिए ई जंग जेका हले पई थी उहा हिन वक़्तु हथियारनि जी न आहे, मुआशी जंग, माना उन में बि हींअर हिकिड़ा ब्लाक जुड़िया आहिनि। माना हिकिड़नि ब्लाकनि में चाइना ऐं हुनजा इतिहादी आहिनि, ॿियनि ब्लाकनि में अमेरिका ऐं हुनजा इतिहादी आहिनि। अमेरिका चाहे थी त जेके हुनजा इतिहादी न आहिनि त उन्हनि जी मुआशी हालत अहिड़ी बणाइजे जो उन्हनि में अंदरूनी जहिड़ा फसाद आना जंगी जंहिंखे चइजे पैदा थिए त चाइना रूस समेत माना जेके हुनजा इतिहादी आहिनि उन्हनि जी पॉलिसी आहे त जेकॾहिं अमेरिका इहो थी करे त असांजा जेके मुल्क आहिनि असां उन्हनि खे कीअं बचायूं। पोइ हीउ सॼो सिलसिलो ही जेको कुझु थिए पियो थो उन सिलसिले जी कड़ी आहे। ऐं सीपेक जेको पाकिस्तान में जुड़े थो या पाकिस्तान में ठहे पियो थो, इहो बि इन सिलसिले जी सॼी कड़ी आहे त माना हिकु तरफ़ जेके ब्लाक ठहियल आहिनि त हिकिड़नि ब्लाकनि जी सरबराही अमेरिका थो करे त हिकिड़नि ब्लाकनि जी सरबराही चाइना थो करे। पाकिस्तान हिन वक़्तु सौ सिधो माना उन ब्लाक में आहे जंहिंमें आहे, उन्हनि पाकिस्तान बि उन मोड़ ते आहे। भले मुआशी हालतूं पाकिस्तान जूं कमज़ोर हुजनि पर पाकिस्तान बि हुननि वारी उन सिफ़ में शामिल आहे त जीअं चाइना ऐं रूस जेके फ़ैसिला कंदा ॿियनि मुल्कनि जा पाकिस्तान बि शामिल हूंदो। ऐं हीअ जेके मुलाक़ातूं जेके कचहरियूं थियनि थियूं उहे हुन सिलसिले जी कड़ी आहिनि। ऐं अॻिते थी सघे थो त छा थियण वारो आहे ऐं कुझु बि थी सघे थो। काफ़ी ॻाल्हियूं इहे बि आहिनि त उहा पाकिस्तान अंदरि जेका ईंदड़ हुकूमत जुड़ंदी या हुकूमत ईंदी उहा चाइना जे हुकूमत जे तिर्द थी। माना चाइना में जीअं हुकूमत थिए पई थी या चाइना में जीअं हुकुमरानी कई वञे थी उन ई अंदाज़ सां पाकिस्तान में हुकुमरानी कई थी। चाइना में हुकुमरानी कई थी वञे त उते समूरा इख्तियार
वाहिद सदर वटि आहिनि ऐं सदर ई समूरनि इदारनि खे हलाए थो, समूरे पार्लियामेंट खे हलाए थो ऐं उते सदर इलेक्शन माना डायरेक्ट अवाम मां थींदी आहे। पाकिस्तान में थिए थो नथो थिए इहो त ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। ख़बर आहे त दहशतगर्द अफ़गानिस्तान मां 7 फ़ौज ते वार 5 जवान शहीद थी विया। जवाबी कार्रवाई में दुश्मन खे बि वॾो नुक़सानु पहुतो आहे। करण जिले में अफ़गानिस्तान मां दहशतगर्दी सिक्योरिटी फोर्सिस ते फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में 5 जवान शहीद थी विया। ISPR जो इहो चवणु आहे। वरी तानीर में सिक्योरिटी फोर्सिस जे इंटरव्यू ऑपरेशन आपघाती बमबार मार थी वियो। छा था खणो त जेको आहे हिकु त सूरत हाल पाकिस्तान जी इंतिहाई ॾाढी सूरत हाल ख़राब थी आहे। ॿियो तरफ़ वरी हेॾां अफ़गानिस्तान मां बि हमला थियनि था, माना TTP खे वरी माना उसरे पई, मुल्क जी वरी धमाकनि ऐं दहशतगर्दी ॾांहुं वञे पई तेज़ी। इहे सभु सूरत हाल साॻी आहे त जेकॾहिं अफ़गानिस्तान मां पाकिस्तान हिकिड़ो इतिहाद जुड़ियो त पाकिस्तान जी माना मुल्क रखियो त जेके दहशतगर्द मिसाल जिनखे दहशतगर्द करार ॾिनो आहे मज़हबी उन्हनि खे जा तालिबाननि खे पाकिस्तान ऐं आलमी सतह ते उन्हनि खे मिलियल आहे, उहे तालिबान पाकिस्तान जे हवाले कंदो। जे पाकिस्तान जे हवाले न कंदो त अहिड़ियूं कार्रवायूं करणु हलींदो। ऐं जेकॾहिं इहे कार्रवाई मिसाल थी आहे, 5 पाकिस्तान जा जवान जेके फ़ौजदार उहे शहीद थिया आहिनि त इंतिहाई मज़मत जो अमल आहे त जिथे पाकिस्तान अफ़गानिस्तान जे माना जेका हुकूमत आहे उन लाइ बहितर सोचे थो त उते अफ़गानिस्तान जे जेकी तालिबाननि जी हिन वक़्तु हुकूमत आहे त उहे बि हिन लाइ बहितर सोचींदा ऐं थी सघे थो त ईंदड़ वक़्त में अञा हालतूं वधीक ख़राबु थियनि ऐं तालिबाननि ऐं पाकिस्तानी फ़ौज में जा टकराव वारी सूरत हाल पैदा थिए। पर लॻे नथो, छो त जेका मौजूदह तालिबाननि जी हुकूमत आई आहे उन खे घणे भाङे जेका आशीर्वाद आहे खे जोड़ाइण में पाकिस्तानी हुकूमत जो, पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट जो वॾो किरदारु आहे। ऐं अफ़गानिस्तान जी सूरत हाल इहा कान्हे त अफ़गानिस्तान जी मौजूदह तालिबाननि जी हुकूमत पाकिस्तान खां टकराव में अचे। मतिलबु हिकिड़ी जेको आहे सो ॾाढी धुआंधार तकरीर कई आहे कल्ह बिलावल सुबुह हुनखे लीडर कयो आहे ऐं सुबुह हुनखे उहा ख़बर जी आम ॻाल्हि चई अथई हुनखे कोड न कयो आहे, पर जन खोड़ सारनि ॻाल्हि खे कोड कयो अथई त इमरान ख़ान हिसाब वठण जो वक़्तु आहे सिलेक्टेड खे जमहूरी तरीक़े सां हटाए जमहूरियत इंतकाम कंदासीं। नसीराबाद में अवामी जेको आहे सो विड़ाको कयो आहे, वॾो विड़ाको थियो आहे। पर अहम ॻाल्हि जेका हुन चई आहे त जेका हिते मूंखे नज़र अचे थी मतिलबु हलंदी आहे त बलोच क़ाबिल हथियार मां बि क़ाबिल आहे, पर मां हथियार न, पर मां जमहूरी तरीक़े सां विढ़ंदुसि। हिन जो किथे जो मुखातिब थियण त बलोच हथियार खयां आहिनि ऐं उहे मां बि क़ाबिल मक़सदु मां हिकिड़ी खिल जो बि ॻाल्हि आहे ऐं दुख बि थिए थो सिंधी हुजण जे नाते त पीपल्स पार्टी सां केतिरा बि इख़्तिलाफ़ हुजनि या पीपल्स पार्टी नवंदड़ पार्टी हुजे, पर शहीद बेनज़ीर भुट्टे जी पार्टी हुजण जे करे सिंध जे माण्हुनि जी वफ़ाक़ जे हवाले सां हुन सां हमदर्दी रहियूं। पर बेनज़ीर जे शहादत खां पोइ आसिफ ज़रदारीअ हुनजे टीजे खां माना हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन आसिफ ज़रदारीअ चयो त जमहूरियत जे इस्टेब्लिशमेंट जे मस्त उठ खे जमहूरियत जे जबल जे हेठां हाणे उहो मस्त उठ जेको आहे इस्टेब्लिशमेंट जो उन आसिफ ज़रदारीअ जे मज़बूत जमहूरियत मां जेको आहे निकिरी वियो ऐं माना ईअं चई सघिजे थो त हुनजी मार बि छिजी वई आहे ऐं उन ई मस्त उठ जे मथां संदसि फर्ज़ में वेठल आहे। हाणे ॾिसिजे त उहो मस्त उठ जंहिंखे हिन मस्त उठ चयो इस्टेब्लिशमेंट जो मज़बूत जमहूरियत जे हेठां दस्तु हुई, हाणे उहो ई मस्त उठ संदसि पुट खे कहिड़े तरफ़ खणी थो वञे या हुनजो कहिड़ो जेको आहे सो इंतज़ाम थो करे। ख़ुदा न ख़ास्ता हुनखे अहिड़ा ख्वाब ॾेखारिया आहिनि, ईअं चइजे त बेनज़ीर जी सियासत ज़रदारीअ जी सियासत में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे ऐं बेनज़ीर उहा सियासत कई जंहिं अवाम जी सियासत कई
ऐं हेठे तबिके जे माण्हुनि जी ग़रीब पीढ़ियल जी सियासत कई। आसिफ़ ज़रदारी उहो माण्हू आहे उहो जेको सिर्फ़ु माना हिकिड़ी माफ़िया जी सियासत थो करे ऐं इक़्तिदार कीअं वठिजे, पीरनि भोतारनि खे कीअं राज़ी कजे, माना इहो ई मेन सबबु आहे त आसिफ़ जी सियासत बेनज़ीर जी सियासत अलॻि आहे। हाणे ॾिसिजे त बिलावल भुट्टो ज़रदारी कहिड़ी चूंड थो करे, जा पंहिंजे पीउ जी सियासत थो करे, या पंहिंजे माउ जी सियासत थो करे, इहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। महिरबानी वक़्तु पूरो थियो। चुस्ते पाण ॻाल्हि ॿोली पई अहम अॼुकल्ह पाकिस्तान में ॻाल्हि हले पई त मुल्क में सदारती निज़ाम थो अचे, केतिरनि ख़बरनि बि हुनजी हिमायत कई आहे ऐं इमरान ख़ान जो दौरो चीन जो दौरो आहे उहो बि ॾाढो अहम हुयो त पाकिस्तान में कीअं सदारती निज़ाम अचे। उहो सदारती निज़ाम अचे थो या नथो अचे इहो वक़्तु ॿुधाईंदो। सुभाणे ते पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राय प्रकिना इजाज़त। अलाह भाई।